नाज़रीन जुड़े जी मालपीड़ी जेका ज़िले मीरपुर ख़ास में सभिनी वॾी मालपीड़ी में जिन जो शुमार थिए थो इन मालपीड़ी जे बाबति जेका मुख़्तलिफ़ माण्हुनि जी रायूं आहिनि कुझु चवनि था त इन में जेका वॾे पैमाने ते करप्शन थी रही है ऐं हाल हक़ीक़त लाइ असां आया आहियूं अॼु मालपीड़ी में हिते जे ठेकेदार आहे ठेकेदार सां ॻाल्हायूं था त हुनजो छा चवणु आहे। इन खां अलावा जेका टाउन ऑफिसर आहिनि या जेका ॿिया अमलदार आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं था त इन सिलसिले में मालपीड़ी जे एक्शन जे बारे में मालपीड़ी जी किस्तनि जे बारे में उन्हनि जो छा चवणु आहे। असीं पंहिंजी रसीद वठूं था टाउन में किस्त पियारीं था बाक़ी हाणे माण्हू एतिरियूं ॻाल्हियूं था कनि के चए थो पियारीनि था कोन था पियारीनि जंहिंखे एतिराज़ आहे उहो वञी टाउन मां पुछा करे मालपीड़ी केॾां वई तुंहिंजे केतिरा पैसा जमा थियनि पिया उनमें केरु केरु इन्वॉल्वमेंट आहिनि माण्हू ज़ाहिर कनि। रिकॉर्ड आहे टाउन ऑफिसर वटि वियासीं त उहो चयो मूं वटि आहे कोन साबिक़ु टाउन ऑफिसर वटि रिकॉर्ड पियो आहे। मां गवर्नमेंट खे बि लिखियो डायरेक्टर खे लिखियो DC साहब खे सेक्रेटरी खे बि लिखियो त मूं वटि को रिकॉर्ड कोन्हे ख़बर न आहे त ऑक्शन केतिरे में थियल आहे छा। बाक़ी कंटिन्यू जेको किस्त जमा कराए पियो ठेकेदार 8,20,000 रुपया उहो हर हफ़्ते उहो किस्त जमा कराए पियो। जी नाज़रीन अवां जी ॻाल्हियूं ॿुधियूं हिते मुख़्तलिफ़ माण्हुनि जी पंहिंजी रायूं हुयूं। कैमरामैन नवीद मजीद सां गॾु शाहिद मजीद, सिंध TV न्यूज़ छॾो।